अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों ही सवाल असांजो ग्रेजुएशन टेस्ट जेका 5 to 15 IBA जी तरफ़ां जेको सैम्पल पेपर आयो आहे उन में ग्रेजुएशन जे पेपर में मैथमेटिक्स जे प्रोपोर्शन में ही सवाल ॾिनल आहे ऐं इन सवाल जो आंसर पुछियो वियो आहे त हिन जो कहिड़ो आंसर थींदो A, B, C या D। ठीकु आहे। सवाल इहो आहे त हिकिड़ो प्रॉफिट आहे बिज़नेस में, 3 मेंबरनि जो रेशियो असांखे मिलियल आहे। 3 मेंबर के बि आहिनि, उन्हनि टिनी जो रेशियो लिखियल आहे 3:2:5, यानी ही पहिरें मेंबर जो आहे, ही ॿिए मेंबर जो प्रॉफिट आहे, ही 3 मेंबर जो प्रॉफिट आहे। ठीकु आहे। असांखे इहो ॿुधाइणो आहे त हर हिक जो रेशियो त मिलियल आहे, पर हर हिक जो एक्चुअल प्रॉफिट आहे केतिरो, जॾहिं त टोटल प्रॉफिट जेको आहे सो ही आहे। ठीकु आहे। हाणे असांखे छा करिणो आहे, ही फार्मूलो लिखियो आहे, मां स्क्रीन ते फार्मूलो ऑलरेडी लिखियल आहे। ठीकु आहे। गिवन रेशियो यानी पहिरें जो असांखे ॻोल्हणो आहे त गिवन रेशियो इन जो ई, ठीकु आहे, यानी गिवन रेशियो अपॉन सम ऑफ रेशियो, यानी इन सभिनी जो सम, 3 ऐं 2 5 ऐं 2 10। ठीकु आहे। ऐं मल्टीप्लाई टोटल अमाउंट घणो आहे बाबा? टोटल अमाउंट आहे 500 176,500 0 0 कैंसिल आउट थी सघे थो हितां, बाक़ी छा थो बचे हिते थो बचे 3 टाइम 17650। इनखे तव्हां करे सघो था, मेंटली बि करे सघो था। ठीकु आहे। ऐं कैलकुलेटर ते बि करे सघो था। मां जल्दी करण जे लाइ कैलकुलेटर थो यूज़ कयां। 17650 त जवाबु आयो 52950। 52950 ॾिसो, पहिरियों इहो ई आहे त इते ई तव्हांखे अंदाज़ो लॻी वेंदो त सही कहिड़ा आहिनि, ग़लति कहिड़ा आहिनि। ठीकु आहे। यानी 52950 C थींदो कोन, छो त पहिरें जो ग़लति आहे। ठीकु आहे। 529 बाक़ी सभिनी में पहिरियों 52950 ई आहे, माना हाली हाणे असांखे ॿिए ते हलणो आहे। ठीकु आहे। हिनखे मां मिटायां ऐं ॿियो कयां। हाणे त ॿियो हाणे ईअं थींदो त हाणे असांखे ही खणणो पवंदो 2 गिवन रेशियो, छो त 2 आहे ऐं हेठि 10 ईंदो, मल्टीप्लाई बाय टोटल छा आहे 176,500। हिकु 0 कैंसिल थी वियो, बाक़ी बचो 2 1650। हिन जो जवाबु छा अची वेंदो? हिन जो जवाबु ईंदो 17650 मल्टीप्लाई 2। ठीकु आहे। त हिन जो जवाबु आयो 35300। हाणे ॾिसो त इन मां असांजो ही त पहिरियों ई कैंसिल आउट थी वियो हुयो, पर हाणे ॿिए जो आंसर थो अचे 35300, त ही बि ग़लति थी वियो, ही बि ग़लति थी वियो। ठीकु आहे। पहिरियों असांजो सही आहे, ही बि ग़लति थी वियो, त यानी असांजो ए आंसर अची वियो। हाणे ॾिसो 3 जो कढंदासीं, उहो असांजो हे ई थींदो। ठीकु आहे न। मिसाल 3 जो आहे 5, हेठि आहे 10, हिते आहे 176,500, हिकु 0 कैंसिल आउट थी वियो, बाक़ी 5 खे मल्टीप्लाई करिणो आहे असांखे गिवन सां, त अचे थो आंसर 88250। ॾिसो इहो ई आहे, हा 88250। यानी टिनी जो असांखे प्रॉफिट जो जेको एक्चुअल शेयर आहे उहो मिली वियो। ही शेयर वारा क्वेश्चन्स लाज़मी ईंदा अथव, इहो ईअं ई थींदो। सिर्फ़ु हिन फार्मूले खे ज़हन में रखो, जेको बि तव्हांखे रेशियो ॾींदो उहो तव्हां रखंदव मथां, ऐं इन्हनि रेशियो जो जेको टोटल सम यानी प्लस करे जोड़ करे रखंदव हेठां, ऐं ज़रब कंदव टोटल रक़म सां, बसि, ॿियो कुझु बि न। ठीकु आहे। उमेदु आहे मूंखे हीअ वीडियो सम्झ में बि आयो हूंदो, पसंदि बि आयो हूंदो। इन खां बाद में वरी कंहिं ॿिए वीडियो ऐं को ॾिसां थो पेपर मां, अगरि कोई ॿियो ॾुखियो आहे त मां उहो सम्झाइण जी कोशिशि कयां थो। ठीकु आहे।